जो फटाफट तव्हांखां कुछ सवाल पुछंदासीं और ॾिसूं था कि पंहिंजो सिंधी प्रेम केतिरो आहे ऐं हाणे ॾिसूं था हे सवाल जो जवाब केरु थो ॾेई सघे। हाणे फटाफट तव्हांखे सभिनि खां पहिरियों सभिनि खां वधीक सिंधी खाधा केरु ॿुधाए थो सघे, खाइण जूं शयूं सभिनि खां वधीक हो जाए सेल मानी साई भाॼी मच्छी तरियल सेल वाङण पटाटा भिंडियूं पटाटा टूकियूं कढ़ी चावर पनीर पालक पनीर पकवान दाल अल्लाह रे अल्लाह मुझे फेवरेट कोकी लोलो ढोढो मटन टुक्का सेल एक मिनट दीवान सा खाइला एतरा खादा मूंखे त जाम भुख लगी आहे। कुटी दूध मठो स्वांजरे जे गुलन जो मठो वणंदो आहे। अरे मूंखे कोई दूध त प्यारे ता सभिनी खे ॿुधाया बिह पटाटा बेसण जी भाॼी अल्लाह छा त सब खाइणो आहे। कोई मूंखे खारायो डॉक्टर बालानी से आरती राजचंद्र लाल जोरदार तालियों से आरती जी तमाम मूंखे एतिरा खाधा ॿुधाए मूंखे भुख लगी आहे। तव्हां सभिनी खे ॿुधायां कि असांजो लंच शुरू थी वियो आहे। लंच जेको मथे ॾिसण थो अचे न थोरो मथे ते जेको मस्त डेकोरेशन थियल आहे असांजो लंच हुते अथव। हाणे जेके बि नाला आरती चई वो आहिनि या न मूंखे ख़बर न आहे, लेकिन बिह पटाटा साई भाॼी सम्झी करे खाइजो। लोला सयूं पटाटा छा यादि था ॾियारनि। मज़ो अची वियो एॾो सभु ॿुधायो अथव, एॾो तकिड़ो ॿुधायो अथव, मूंखे त ख़बर ई न हुई हेॾा असांजा खाधा आहिनि सिंधियुनि जा। पर मां सभु कुझु खाधो आहे जेको कर्टन ॾिसण थो अचे। थर्ड फ्लोर ते असांजो लंच आहे। थैंक यू सर।